अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कोरोना केसिस में तेज़ीअ खां वाधि खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में सुभाणे खां नईं पाबंदियुनि जो ऐलान करे छॾियो। कारोबारी मर्कज़ हफ़्ते में 2 ॾींहं बंदि रखण ऐं बंदिश जो वक़्तु बि घटाए 10 बजे मां 8 कयो वियो। होटल्स ऐं रेस्टोरेंट्स ते इंडोर डाइनिंग बंदि, आउटडोर डाइनिंग जी इजाज़त। ऑफिसिस में 50% हाज़िरी रहंदी। शहर अंदर पब्लिक ट्रांसपोर्ट भी 50% मुसाफ़िरनि जी गुंजाइश सां हलाई वेंदी। सिंध सरकार सूबे में लागू कयल जुज़वी लॉकडाउन में अणएलानियल नरमी करे छॾी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणो डिवीज़न जे मुख़्तलिफ़ पुलिस पारां लॻायल नाका ख़तमु। शहरनि जा वैक्सीनेशन सर्टिफिकेट चेक करण वारो अमल बि बंदि। हुकूमत जी सख़्तीअ बैदि शहरनि जे वैक्सीनेशन सेंटरनि ते रश बरक़रार। सुभाणे खां मोबाइल वैक्सीनेशन बि शुरू करण जो ऐलान। कुझु माण्हुनि जी करप्शन सबबि मुल्क कर्ज़ी थियो, जंहिं सबबि IMF वटि वञणो पियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जल्द कामयाब पाकिस्तान प्रोग्राम शुरू करण जो ऐलान कंदे चयो आहे त शहरनि में कचूं आबादियूं वधी रहियूं आहिनि। कराचीअ जी 40% आबादी कचनि आबादियुनि में रहे थी। सिलेक्टेड वज़ीर आज़म खां मुल्क नथो हली सघे। इमरान कूड़ ॻाल्हाइण ऐं सियासी इंतकाम वठण खां सवाइ ॿियो कुझु नथो ॼाणे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पेट्रोल अघनि में वाधि वापसि वठण जो मुतालिबो कंदे चयो आहे त हुकूमत पंहिंजा ख़र्च पूरा करण लाइ ॿीहर अवाम मथां पेट्रोल बम केरायो। 1 महीने अंदरि पेट्रोल जी क़ीमत में 10 रुपया वाधि कई वई। ख़ान साहब अवाम ते रहम करे पेट्रोल शयुनि जी अघनि में वाधि वापसि वठे। वफ़ाक़ी हुकूमत अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त ॻाल्हियुनि जा दर खुलियल आहिनि। शहबाज शरीफ़ माज़ीअ खे विसारे ॻाल्हियूं करणु चाहे थो त इलेक्ट्रॉनिक मशीन खां बिस्मिल्लाह करे। इमरान ख़ान खे नून लीग ऐं पीपुल्स पार्टीअ मां को बि ख़तरो नाहे। ॿिन्ही पार्टियुनि जे लाइन ऐं लेंथ दुरुस्त नाहे। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जो चेक पोस्ट ते हमिलो, पाक फ़ौज जो 1 जवान शहीद। तहलके दौड़ जे ॻोठ अलायद वरायो ज़रदारीअ जे रहवासी नौजवान मोहम्मद अयूब ज़रदारी पंहिंजे अमड़ 92 ऐं भाउ सजाद ऐं ख़लील ज़रदारीअ सां गॾु ज़मीन ऐं घर ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ अॼु 3 ॾींहं बि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ताईं चयो आहे त मुंहिंजी ॻोठ में 27 एकड़ ज़मीन आहे, जंहिं ते मुंहिंजा अज़ीज़ इनायत ज़रदारी, अब्दुल शकूर, अरशद अली, महराब, रब नवाज़ ऐं गुल नवाज़ ऐं ॿिया ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं मज़कूर जवाबदारनि घर में घिड़ी मूते ऐं मुंहिंजे घर भातियुनि ते सख़्तु तशदुद करे घर ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई ऐं मूंखे अगवा करे कमरे में बंदि करे छॾियो। अॻूणे सूबाई असेंबलीअ जे मेंबर ऐं PTI सिंध जे जॉइंट सेक्रेटरी इनायत रिंद, PTI ज़िलाई सदर इमामुद्दीन कीरियो, बाबर चांडियो, एडवोकेट अब्दुल समद, असद मला ऐं ॿियनि सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं ज़रदारी हाउस जे साम्हूं अपोज़िशन लीडर ऐं PTI सिंध जे सदर हलीम आदिल शेख ते शरपसंदनि हमिलो कयो ऐं हुन जी गाॾीअ ते पथराव ऐं बेदा हणण सां गॾु फायरिंग कई। हुन चयो त पुलिस हमले में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे, जॾहिं त ज़िला इंतिज़ामिया पारां कुझु ई देरि में वाक़िए जा सभु सबूत मिटाए छॾिया। हुन चयो त पीपुल्स पार्टी 1 हफ़्ते में असां खां माफ़ी घुरे, ॿी सूरत में असां मां को बि तवक़ो न रखे। हुन चयो त बिलावल भुट्टो हुजे या पीपुल्स पार्टीअ जो को ॿियो लीडर, असां हुन सां बि अहिड़ो सलूक कंदासीं। नवाबशाह भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान चांडियो जी रहवासण नौजवान नारी राणी धीउ अरशद चांडियो पंहिंजे भाॼाई मदिया चांडियो सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ताईं चयो आहे त डॉक्टर मज़हर चांडियो, जेको पीपुल्स मेडिकल अस्पताल में डॉक्टर आहे, ऐं हुन जा पुट इफ्तिखार चांडियो, अज़हर चांडियो, इख़लाक़ चांडियो ऐं सौट मंसूर चांडियो, मोहसन चांडियो, हिज़बुल्ला चांडियो, मुज़मिल चांडियो, जेके असांजा क़रीबी रिश्तेदार आहिनि, जेके मुंहिंजे वालदा मूंखे ऐं मुंहिंजे भाॼाईअ खे ज़मीन विकिरो करण जी ॻाल्हि तां घर में घिड़ी सख़्तु तशदुद कयो ऐं जॾहिं त असांखे चवनि था त पंहिंजी ज़मीन खपाए पैसा असांखे ॾियो या खातो असांखे लिखी ॾियो।
ॿी सूरत में तव्हांखे मारींदासीं जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त मज़कूरा रिश्तेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। तालके काज़ी अहमद जे ॻोठ सोनो डायरीअ जे रहवासी पीरसन अला बचायो माछी पंहिंजे न्याणी शौकत माछी ऐं दियो शबीरा सां गॾिजी नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां ॻोठ ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त मां ॻोठ सोनो डायरीअ में अबनि ॾाॾनि खां वेठल आहियां जेको सरकारी ॻोठ आहे। जॾहिं त हिन वक़्तु कुझु बासर राशिद डायरी ज़ुल्फ़कार डायरी ऐं ॿिया असांखे ॻोठ ख़ाली करण लाइ धमकियूं ॾियनि था। जॾहिं त हुन ॻोठ ते पाण कब्ज़ो करे उते पंहिंजा बंगला ठाहिणु चाहिनि था। हुन चयो त कोर्ट में असांजो केस हलंदड़ हुयो जॾहिं त कोर्ट में असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो, लेकिन पोइ बि बासर असांखे हर रोज़ु तंग कनि था ऐं ॻोठ ख़ाली करण लाइ मोतमार धमकियूं ॾियनि था, जेको असां सां ज़ुल्म आहे। जॾहिं त मज़कूरा बासर असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त मज़कूरा बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। तालके दौड़ जे ॻोठ सलीम चांडियो जी रहवासण नौजवान आरिम इस्मात परवीन ज़ाल नादिर ख़ासकेली पंहिंजे सहुरे सलमान ख़ासकेली ऐं ससु मिस्मात अमीरा सां गॾु नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त मुंहिंजी पहिरीं शादी आसिफ़ ख़ासकेलीअ सां थियल हुई, जंहिं मूंखे तलाक ॾेई, जंहिं बाद मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी हिकु पोड़े शख़्स सां कराइणु चाहिनि था। जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आई त मां पंहिंजे मासात नादिर सां नवाब शाह जी अदालत में शादी कई। जॾहिं त मुंहिंजा माइट अर्ज़ मोहम्मद हबीबुल्ला यूनिस खमीसो अली मुराद ऐं ॿिया नाराज़ हुआ। हुन चयो त मुंहिंजे माइट मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कारोकारी करे मारणु चाहिनि था। जॾहिं त असांखे हिन वक़्तु मोतमार धमकियूं ॾियनि था जिन मां असांखे जान जो पिणु ख़तरो आहे। हुन चयो त असां पुलिस वटि शिकायत खणी वियासीं, लेकिन पुलिस बि असांजी हिकु न ॿुधी ऐं हुननि मुतालबो कयो त मुंहिंजे माइटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। तालके सकरंड जे ॻोठ उस्मान जमालीअ जे रहवासी नौजवान नदीम जमालीअ पंहिंजे चाचे जे मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त मुंहिंजे ॾाॾे जी 16.5 एकड़ ज़मीन आहे, जंहिं मां मुंहिंजे वालिद समेत सभिनी जो जमा आहे। जॾहिं त मुंहिंजो ॾाॾो 2013 में फ़ौत थी वियो, जंहिंजे फ़ौत थियण बैदि मुंहिंजो चाचो मोहम्मद ज़मान सॼी ज़मीन ऐं ॿियनि घरनि ते कब्ज़ो करे असांखे घरां कढी छॾियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु असां पंहिंजे नाने जे घर में रहूं था। हुन चयो त मुंहिंजो चाचो मोहम्मद ज़मान असां हर रोज़ु मोतमार धमकियूं ॾिए थो ऐं हवाई फायरिंग करे हिरासा करे थो, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे चाचे ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब शाह आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी अॻवान मीर अमानुल्ला बिरोई, इंजीनियर अब्दुल अज़ीज़ बिरोई, कादर बख्श बिरोई, मीर खालिकदाद बिरोई, हिदायतुल्ला बिरोई, इमाम बख्श बिरोई, नौमान गनी, जान मोहम्मद जानी बिरोई, एडवोकेट अली नवाज बिरोई, एडवोकेट अमीर अली बिरोई, एडवोकेट असद जान बिरोई, हाजी हबीब जान लहड़ी, अब्दुल जब्बार बिरोई, मोहम्मद रमज़ान बिरोई, कारी अब्दुल फताह बिरोई, डॉक्टर शफी मोहम्मद बिरोई, रईस पीर जान बिरोई, मौलाना रज़ा मोहम्मद बिरोई, उस्ताद लियाकत अली बिरोई, वडेरो हुजूर बख्श बिरोई, मसूद अहमद बिरोई, उस्ताद मुराद बिरोई ऐं ॿियनि आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी रहनुमा पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जे अॻवान हाजी मुबारक बिरोईअ जे नौजवान पुट मराउम अली असगर बिरोईअ जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कंदे दुआ कई आहे त अल्लाह ताला मराउम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं संदसि पोयरनि खे सब्र जमील अता फ़रमाए। गुजरात जे इलाइक़े मुस्लिमाबाद में पिज़्ज़ा शॉप में गैस सिलेंडर जो धमाको, 2 ॼणा फ़ौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी। हिकु ज़ख़्मीअ जी हालत तशवीशनाक ॿुधाई पई वञे। गुजरात जे इलाइक़े मुस्लिमाबाद में हिकु डबल स्टोरी पिज़्ज़ा शॉप जे अंदरि धमाको थियो। धमाके सां इमारत सभु ज़बून थी किरी पई। भिरिया रोड में चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल। भिरिया रोड वेझो हसन बिरोईअ जे पुट खां नामालूम हथियारबंदनि मोटरसाइकिल फोरा करण जी कोशिशि कई। मुज़ाहिमत ते हथियारबंदनि सिधी फायरिंग करे ॾिनी। नतीजे में ॻोठाण मौज़ाना तौरु भॼी वियो। ॻोठाणनि जे बर वक़्तु पहुचण ते हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ ॻोठाणनि डॉक्टर गुलाम अली बिरोई, मोहम्मद हसन बिरोई, अली बिरोई, बादीन बिरोई, मोहम्मद सिद्दीक़ बिरोई, अब्दुल करीम बिरोई ऐं मोहम्मद इस्माइल बिरोईअ जी अॻवानीअ में सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
उन्हनि ॿुधायो त बदअमनी तमामु वधी वई आहे। पुलिस जे आला अमलदार नोटिस वठी जांच कराए अमन बहाल करण में किरदारु अदा कनि। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।